में तो JUI जो को वॾा धरणा आया महंगाई खिलाफ़ हिन वक़्तु तव्हांजी क़यादत जो ख़ामोश आहे। कॾहिं JUI महंगाई जे ख़िलाफ़ धरणा आया ॿुधाईंदो? माज़ी में सर सोशल ॿुधायो न, तारीख़ ॿुधायो, जॻह ॿुधायो, ॾींहुं ॿुधायो। हा, हिकु दफ़ो PDM एहतिजाज ज़रूरु कयो हो, महंगाई मार्च PDM कयो हो, जमियत उलमा कोन कयो। जमियत उलमा PDM जे हिस्से हुजण जे सां गॾु उन एहतिजाज में ज़रूरु शुरू कई, लेकिन जमियत उलमा 20 साल इमरान ख़ान के ख़िलाफ़ जेका धरणा आया आहिनि, मुज़ाहिरा कया आहिनि, जलसा कया आहिनि, जुलूस कया आहिनि, लॉन्ग मार्च कया आहिनि, उहे इमरान जे नज़रिए के ख़िलाफ़ आहे, महंगाई के ख़िलाफ़ कोन आहे। लेकिन इहो फ़ैसिलो त पार्लियामेंट कंदी। जेकॾहिं पार्लियामेंट पंहिंजे मुल्क के चीफ ऑफ आर्मी स्टाफ के मुल्क के हालात के मद्देनज़र रखंदे मुद्दत मियाद में तोसी करे सके थी, तो पार्लियामेंट पंहिंजी मुद्दत मियाद में तोसी छो नथी करे सके। इन वक्त मौजूदा जेका महंगाई आहे, गरीब जो जीण झंझाल करे छॾियो आहे। JUI PDM जो पार्ट आहे, PDM गवर्नमेंट में वेठी आहे। अवां महंगाई जो जेको रिस्पॉन्सिबिलिटी वरी भी PTI खे ॾियो था, त इन जी कहिड़ी वजूहत? यकीनन इमरान ख़ान जे मुआहिदनि जे नतीजे में अज महंगाई आसमान से गालियों पई करे। को हिकिड़ो मुआहिदो PDM जो हुकूमत कयो आहे त ॿुधायो? असां गारियूं बर्दाश्त करे PDM जी हुकूमत अवाम जी तंज़ बर्दाश्त करे भी पंहिंजी सियासत के दाव ते लगाए इमरान ख़ान के इक़्तिदार का ॿाहिरि इन जे करे कढियो जो असां सम्झूं था त जेकॾहिं इमरान ख़ान मज़ीद 5 साल इक़्तिदार में रहिया त ही मुल्क सलामत न रहिया। असां तय कोन कया, शर्त इमरान ख़ान तय कया। उन्हनि शर्तनि जे नतीजे में अॼु पेट्रोल आसमान सां ॻाल्हियूं थो करे, अॼु सोन आसमान सां ॻाल्हियूं थो करे, अॼु अशियाए खुर्दनोश आसमान सां ॻाल्हियूं थी कनि। आहिनि मूंखे जवाबु पूरो करण ॾियो। सवाल तव्हांजो हक़ आहे, जवाबु मुंहिंजो हक़ आहे। तव्हां सवाल कयो त मुंहिंजो जवाबु ॿुधो, नथा ॿुधी सघो त गुफ़्तगू खे ख़तमु कयो। तव्हां साफ़ ई थियो, सियासतदान न थियो, सियासत मां कंदुसि। तव्हां सवाल कयो, हाणे जवाबु मुंहिंजो ॿुधो।